बलोचिस्तान जे इलाइक़े वादी ज़ियारत ऐं उन जे आसपास में राति देर खां सुबुह सवेर ताईं बर्फ़बारी जो सिलसिलो जारी रहण बाद रोड रस्तनि घरनि वणनि समेत हर तरफ़ सफ़ेदी जा दिलफ़रेब मंज़र निकिरी पिया। सॼी राति बर्फ़बारी थियण बाद केतिरनि इलाइक़नि ऐं रोड रस्तनि ते 1 फुट ताईं बर्फ़ ॼमी चुको, जॾहिं त बर्फ़बारी सबबु इलाइक़े में थधि जे शिदत में बेपनाह इज़ाफ़ो थी वियो आहे। बर्फ़बारी ऐं थधि सबबु अक्सर इलाइक़नि में गैस प्रेशर जवाबु ॾेई छॾियो। केतिरनि इलाइक़नि में गैस जी फ़राहमी बंदि थी वई आहे, जंहिंजे करे शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ॿिए पासे बर्फ़बारी सबबु गैस जी फ़राहमी बंदि थियण ऐं थधि में इज़ाफ़े बावजूदि माण्हू ख़ासि करे ॿार बर्फ़बारी जे मौसम खे ख़ूब इंजॉय करण लॻा आहिनि। इरफान अली मंगी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोयटा।